बिल्कुलु भाउ, इहा मज़मत जोॻो अमल आहे। मां सम्झां थो पंहिंजो हक़े राय देई या असांजी पंहिंजी जेका इंसानी हक़ूक़ या असांजा जेके कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि आइन जे अंदरि जेको माण्हुनि खे हिकिड़ी आइनी पंहिंजे हक़नि जे घुर जे लाइ पोइ हिकिड़ो पुरअमन एहतजाज हो। ऐं इहा बि सिंध गवर्नमेंट जो वॾो जेको आहे सो हिकिड़ो तव्हां ॾिसो त जेको आहे सो हिकिड़ो जाइ ते चवनि था त असां आवाम जी ऐं असांखे जेको आहे उन्हनि जी वॾी सोच आहे। ॿिए जाइ ते जेके नियाणियूं असांजूं हुते वेठल हुयूं सिंध जूं नियाणियूं हुयूं, उन्हनि जे मथां जीअं तशदुद थियो आहे त इन लाइ असां पुरज़ोर मज़मत बि कयूं था। ऐं इनशा असां बबुल धरणे जा जेके बि पंहिंजो दोस्त आहिनि उन्हनि सां राब्ते में बि आहियूं। इनशा मूंखे उमेदु आहे त जल्दी आहे जेके असांजा ॿार गुम आहिनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो अलाह पाक जे तरफ़ां इहा ई दुआ आहे त उन्हनि जी पंहिंजो ख़ैर ख़ैरियत सां हुजनि ऐं बाज़ियाब थियनि। ऐं मां सम्झां थो त हाणे वक़्तु आहे त इहा सभु जेको निकिरी सिंध जो रुख़ हुजणु खपे सरकार ॾे, पोइ उहो बिलावल हाउस हुजे या CM हाउस हुजे, त इहो धरणा सॼो सिंध खे हाणे खपे त निकिरी वञी बिलावल हाउस जितां असुल मामला आहिनि जेके ताक़त जा महवर आहिनि। हिन महिल ॿ ई आहिनि, या चीफ मिनिस्टर हाउस आहे कराची में या बिलावल हाउस आहे कराची में। त मुंहिंजी इहा ई सिंध खे अपील आहे त हाणे जेको बि को अहिड़ो धरणो थिए त बिस्मिल्लाह करे सिंधी माण्हू खे हाणे खपे त वञी उते धरणो वेहे, उन्हनि खां ई जेको आहे पंहिंजो हक़ु घुरे। सॼे सिंध जे अंदरि जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते लोकल गवर्नमेंट में, त मां सम्झां थो त उहे फंड्स जेके आहिनि उहे सॼे सिंध में लोकल गवर्नमेंट जा जेको आहे सो जंहिं नमूने इस्तेमालु थियनि था ऐं जेतिरी उन में करप्शन आहे उहा बि हर माण्हू खे ख़बर आहे। अब्दुल हफ़ीज़ असांजो GDA जो चेयरमैन आहे पंहिंजो, उन खां तक़रीबन मां सम्झां थो को 6-7 महीननि खां उन जा फंड्स बंदि कया अथऊं। बावजूदि उन्हनि खे गवर्नमेंट खे सेक्रेटरी खे हिते डायरेक्टर लोकल गवर्नमेंट खे जेके बि डिपार्टमेंट जा पंहिंजो आहिनि पंहिंजो इंचार्ज या डिपार्टमेंट जा जेको आहे सो हेड्स आहिनि, उन्हनि खे बि चवण जे बावजूदि हिन महिल ताईं सेक्रेटरी जेको आहे सो नथो पंहिंजो पोस्ट थिए ऐं सॼी UC जो आवाम जेको आहे उनजे करे परेशान आहे। न को पंहिंजो असांजो UC जा मामला था हलनि, इन खां अॻु में असांजी जेका UC 5 आहे सचल टाउन जंहिंमें असांजो अवेस अबाई साहिबु चेयरमैन आहे, उन जा 13 महीननि खां फंड्स बंदि आहिनि। त पीपल्स पार्टी जी हिकिड़ी इहो ई आहे त माण्हुनि खे परेशान कनि, चेयरमैन जे मथां काउंसलर्स जे मथां इहो प्रेशर हुजे त बाबा अचे हुकूमत सां गॾिजो। या हिन में बि मां त इहो ई थो ॾिसां त उन्हनि खे इन फंड्स जेके जमा थिया आहिनि एतिरे अरसे में महीननि में, त सिधो सां उन में बि कमीशन घुरनि था। त हे पाण सॼो जो सॼो हे कमीशन जो जेको आहे सो चकर आहे सिस्टम आहे। ऐं इनशा असांखे पूरो यकीन आहे त असां पंहिंजी जेका मौक़िफ़ आहे उन ते बीठा आहियूं ऐं इनशा बीहंदासीं। ऐं माण्हुनि जी जेका लाड़काणे जी ख़िदमत आहे अॻे बि कई आहे, पर हिन प्रेशर ऐं हिन मामलनि में अचे दोस्त जेको आहे मां नथो सम्झां त को अचे ऐं हिन प्रेशर्स में ऐं पंहिंजी जेका नज़रियाती सोच आहे उन खां हटंदा।